टंडोला यार मामा के आगाह कयूं नून लीग जी अगूणी सेनेटर राहिला गुल मक्सी पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ थी वई आहे। राहिला मक्सी जो चवणु आहे त ही 16 जमातुनि जो टोलो पंहिंजी करप्शन जा केस ख़त्म करण लाइ गॾु थियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। राहिला मक्सी चवे थी इमरान खान जो लॉन्ग मार्च कामयाब थींदे नज़र अची रहियो आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च मौजूदा हुकूमत खे लोढ़े छॾींदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे नून लीग जी अगूणी सेनेटर राहिला गुल मक्सी पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ थी वई आहे। हुन जो चवणु आहे त हीअ 16 जमातुनि जो टोलो पंहिंजी करप्शन जा केस ख़त्म करण लाइ गॾु थिया आहिनि। राहिला मक्सी जो चवणु आहे त इमरान खान जो लॉन्ग मार्च कामयाब थींदे नज़र अची रहियो आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च मौजूदा हुकूमत खे लोढ़े छॾींदो। तव्हांखे ॿुधायूं पिया नून लीग जी अगूणी सेनेटर राहिला गुल मक्सी पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ थी वई आहे। राहिला गुल मक्सी पंहिंजे बयान में चयो आहे त हीअ 16 जमातुनि जो टोलो पंहिंजी करप्शन जा केस ख़त्म करण लाइ गॾु थियो आहे। राहिला मक्सी जो चवणु हो त इमरान खान जो लॉन्ग मार्च कामयाब थींदे नज़र अची रहियो आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च मौजूदा हुकूमत खे लोढ़े छॾींदो। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे नून लीग जी अगूणी सेनेटर राहिला गुल मक्सी पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ थी वई आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च मौजूदा हुकूमत खे लोढ़े छॾींदो। इमरान खान जो लॉन्ग मार्च कामयाब थींदे नज़र अची रहियो आहे। राब्तो कयो आहे टंडोला यार में गुलाम रसूल नोड़े सां। गुलाम रसूल आगाह कजो नून लीग जी अगूणी सेनेटर राहिला गुल मक्सी पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ थी वई आहे। संदसि छा चवणु आहे? जी बिल्कुलु बेशात नून लीग जी अगूणी सेनेटर राहिला गुल मक्सी पंहिंजी पार्टी जे ख़िलाफ़ थी वई आहे। नून लीग अॻवान राहिला गुल मक्सी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीअ 16 जमातुनि जो टोलो पंहिंजी चोरियुनि करप्शन जा केस ख़त्म करण लाइ जेको गॾु थिया आहिनि। इन जो चवणु हुयो त मूंखे इमरान खान पारां ऐलानियल लॉन्ग मार्च कामयाब थींदे नज़र अची रहियो आहे। इन जो वधीक चवणो आहे ॻूणियुनि हुकूमतनि आवाम लाइ कुझु न कयो, जेको कुझु कयो पंहिंजी ज़ात लाइ कयो। ऐं इन वधीक चवणु हुयो त असेंबली टुटंदियूं ऐं बलदाती बजाए जनरल इलेक्शन थींदे नज़र अची रही आहे। इन वधीक यादि रहे त राहिला गुल मक्सी जेको आहे जनरल इलेक्शन में हर नए जनरल इलेक्शन में जेको आहे नए प्लेटफॉर्म तां इलेक्शन मिलंदी रही आहे, पर खेसि कामयाबी न मिली सघी आहे। ऐं इन जो चवणु हुयो त मूंखे हीअ हुकूमत पूरी थींदे नज़र न पई अचे ऐं हीअ हुकूमत कुझु ॾींहं जी महिमान आहे। राहिला गुल मक्सी जो वधीक चवणो त इमरान खान जो लॉन्ग मार्च जेको आहे हुकूमत खे जेको आहे लोढ़े छॾींदो। जी।